ब्रेकिंग न्यूज़ ॾींदासीं। ख़ैरपुर में बि लाॻीतो बरसातनि सबबि दरिया जे बचाव बंधन खे कमज़ोर करे छॾियो आहे, जंहिं सबबि ॿोॾि जो ख़तरो वधी वियो आहे। अलरा जागीर चक नंबर 4 ते ॻोठ क़ाइमदीन ओढो वेझो बरसातनि सबबि बंद खे खाट लॻी विया आहिनि। ॿोॾि जो पाणी वधी वञण सबबि सवें ॻोठ ॿुॾण जो ख़तरो पैदा थी वियो आहे। इतला बावजूदि इंतिज़ामिया समेत को बि नाहे पहुतो। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया नाज़रीन। ख़ैरपुर में बि लाॻीतनि बरसातनि सबबि दरिया जे बचाव बंधन खे कमज़ोर करे छॾियो आहे, जंहिं सबबि ॿोॾि जो ख़तरो वधी वियो आहे। अलरा जागीर चक नंबर 4 ते ॻोठ क़ाइमदीन ओढो वेझो बरसात सबबि बंदरनि खे खाट लॻी विया आहिनि। ॿोॾि जो पाणी वधी वञण सबबि सवें ॻोठ ॿुॾण जो ख़तरो पैदा थी वियो आहे। एतिरा बावजूदि इंतिज़ामिया समेत को बि नाहे पहुतो। इहा ब्रेकिंग न्यूज़ ख़ैरपुर मां शेयर कयूं पिया नाज़रीन। ख़ैरपुर में बि लाॻीतनि बरसातनि सबबि दरिया जे बचाव बंधन खे कमज़ोर करे छॾियो आहे। आगाह कंदा हलूं पिया। अलरा जागीर चक नंबर 4 ते ॻोठ क़ाइमदीन ओढो वेझो बरसात सबबि बंधन खे खाट लॻी विया आहिनि। ॿोॾि जो पाणी वधी वञण सबबि सवें ॻोठ ॿुॾण जो ख़तरो पैदा थी वियो आहे। एतिरा बावजूदि इंतिज़ामिया समेत को बि नाहे पहुतो। ब्रेकिंग न्यूज़ ख़ैरपुर मां शेयर कयूं पिया। बरसातनि सबबि दरिया जे बचाव बंधन खे कमज़ोर करे छॾियो आहे, जॾहिं त ॿोॾि जो ख़तरो वधी वियो आहे।